अल्लाह चौ चौ अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाहु जोर सा अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाहु। जिब्रील आए झूला झुलाए और लोरियां दे रहमान। तो जो मुझो पिंगो अब्बो अमड़ भेण भाजाई मासी मामी लोडींदियूं आहिनि, माइट माइटाणियूं अबा पिंगो इहो लोडींदा न सही। ऐं आमना जे लाल जो पिंगो जिब्रील पियो लोडे। मुले खे चो ॾे ख़बर तुंहिंजो पिंगो कंहिं लोडियो हो, वो माणे का पुछजा छो बेहया। जिब्रील आए झूला झुलाए लोरियां दे रहमान। मां चवंदी आहे पुट अलाह कंदो वॾेरो थींदे, अलाह कंदो ज़मींदार थींदे, अलाह कंदो हेड़ो हूंदे। मां हिकिड़े खे कई दुआ, अलाह कंदो अॻियां पोयां गाॾियूं हूंदई, अलाह कंदो अॻियां पोयां गाॾियूं हूंदई। दुआ अहिड़ी लॻसि जो ट्रैफिक जमादार थी पियो। सॼो ॾींहुं चौक ते बीठो आहे, हीअ कर अड़ी अमड़ का सवली त दुआ करे। हा दुआ त लॻी पर उबती थी लॻी। अब हाओ या न सही। माउ लोलियूं ॾींदी आहे, ख़ुदा कंदो हेड़ो थींदे ख़ुदा। ऐं माउ चवंदी आहे हे मुंहिंजो पुटु बबलू आहे, हे मुंहिंजो पुटु दिलबर आहे, हे मुंहिंजो पुटु सॼणो आहे। ऐं माणस खे ख़बर आहे त आहेसि का शइ कान। माणस खे ख़बर हूंदी आहे त आहेसि का शइ कान, पर मिड़ई पढ़ाया। अॼुकल्ह बेड़ो रुझान थी पियो आहे, अॼुकल्ह बेड़ा लक़ब निकिरी पिया जो कहे कोन ॿुधा। नाराज़ न थिजो, फ़क़ीर माण्हू आहियां, मिड़ई ॿ टे ॻाल्हियूं फ़क़ीर जो ॿुधी वठिजो, दिलि सां लॻेव थी। जिब्रील आए झूला झुलाए लोरियां दे रहमान। सो जा रहमत आलम, सो जा रहमत आलम, दो जग के सुल्तान नबी जी अल्लाह अल्लाह। मां बस कया बुधा त चौ थाया न अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु। गैब की खबरें देने वाला अल्लाह का वो हबीब। सुभान अल्लाह। गैब की खबरें देने वाला अल्लाह का वो हबीब। अव्वल आखिर सब कुछ जाने, अव्वल आखिर सब कुछ जाने, देखे बईदो करीब नबी जी अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु। आमिना बीबी के गुलशन में आई वो ताजा बहार। बहारियूं ईंदियूं हन त वरी मथां खिज़ा ईंदी आहे, गुल सावा थींदा आहिनि वरी छणी वेंदा आहिनि, पन बि सावा थींदा आहिनि पर वरी छणी वेंदा आहिनि। हज़रत अमड़ आमना रज़ी अल्लाह तआला अन्हा जे झोलीअ में अहिड़ी बहार आई जो क़यामत ताईं जीअं पोइ तीअं वधे पई। आमिना बीबी के गुलशन में आई वो ताजा बहार। पढ़ते हैं सल्लल्लाहु
वसल्लम, पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम, आज दरो दीवार नबी जी। अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु। सुनियो ठरो था अलाए बरो था। साईं अब्दुल कादिर शाह बि चयो त जलसो रखूं, थधि बि हुजे, मज़ो बि हुजे, फ़क़ीर बि ठरनि, जमायत बि ठरे। मां बि अॼु सोचे आयुसि त के ॻाल्हियूं अहिड़ियूं ॿुधायां जो तव्हांजो हियांउ ठरी पवे। छो त महबूब असांजो अखियुनि जो ठार आहे, जंहिंजो ज़िक्र सदाई ताज़ो आहे, जंहिंजी हर वक़्तु ॻाल्हि कर त निराली आहे। बार बार कंहिंजी ॻाल्हि मोटाए मोटाए कबी आहे त हियांउ कचो थी पवंदो आहे। यार इहा ॻाल्हि ॿुधल आहे, पर रसूलुल्लाह जो अहिड़ो मिठो ज़िक्र आहे जो जेतिरो घणो को बयानु करो ओतिरो ईमान पियो ताज़ो थिए। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जोर सा सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हाणे त तव्हांजे दिल मां शुबहो निकिरी वियो न त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ख़ुशी मल्हाई आहे। अञा ॿियो बि हिकिड़ो हवालो ॾियांव त दिलि ख़ुशि थी पएव। उहा बुखारी शरीफ़ जी हदीस पाक आहे। बुखारी शरीफ़ जो शारिह आहे हज़रत अल्लामा इब्ने हजर अस्क़लानी, जंहिं बुखारी शरीफ़ जो अहिड़ो शरह लिखियो आहे जो मुंहिंजे लाइब्रेरी में बि 12 बुखारी शरीफ़ जा शरह मौजूद आहिनि। मुख़्तलिफ़ आलमनि जा, वॾनि वॾनि आलमनि जा लिखियल आहिनि। को हंबलनि जो लिखियल आहे, को मालिकनि जो लिखियल आहे, को शाफ़ियुनि जो लिखियल आहे, असांजे हनफ़ियुनि जो बि लिखियल आहे। पर इब्ने हजर अस्क़लानीअ जे शरह सां कंहिंजो शरह कोन थो लॻे। उन बुज़ुर्ग इस्तदलाल कयो आहे अक़ीक़े वारे बाब में हिकिड़ी हुन रिवायत आंदी आहे ऐं बुखारी शरीफ़ वारे अक़ीक़े जे बाब में लिखियो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हिकिड़ी ॾाची मुबारक, तमामु भलोड़ ॾाची मुबारक कुठी, उन जो गोश्त 3 हिस्से करे 3 हिस्सा करे नबी पाक विरायो। असहाब चवण लॻा छा नबी से कयो आहे? कंहिं चयो ही ॻाल्हि आहे, कंहिं चयो ही ॻाल्हि आहे, कंहिं चयो ही ॻाल्हि आहे। हिकिड़नि चयो त नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजो अक़ीक़ो पाण कयो आहे। छा पंहिंजो अक़ीक़ो? ॿियनि चयो त न, हुज़ूर पाक से जे ख़ानदान जो रिवायतूं मिलनि थियूं असांखे, जंहिंमां साबित आहे त महबूब जे विलादत खां पोइ 7 ॾिहाड़े हुज़ूर जे ॾाॾे अक़ीक़ो कयो हो। हुज़ूर जे ॾाॾे अक़ीक़ो कयो हो। जॾहिं हिकिड़ो दफ़ो अक़ीक़ो थियो तो बार बार कोन थींदो आहे। तंहिंजे करे अक़ीक़ो न आहे। असहाबनि किरामनि जूं पंहिंजो पंहिंजूं ॻाल्हियूं हलनि थियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खां पुछाऊं अल्लामा इब्न हजर अस्क़लानीअ जे हिकिड़ी रिवायत मुताबिक़ त या रसूल अल्लाह, हे सहाबी चवनि था तव्हां अक़ीक़ो कयो आहे, के था चवनि ख़ैरात कई आहे, के था चवनि छा कयो आहे। भला ॾियो ख़बर हीअ छाजी आहे? उहा बुखारी शरीफ़ खां अलावा ॿियनि किताबनि खां इमाम इब्न हजर अस्क़लानी रिवायत आंदी आहे। महबूब करीम फरमाइनि था अब्बा परेशान छो थिया आहियो? अक़ीक़ो त मुंहिंजे ॾाॾे मुंहिंजो कयो हो, पर हे मां मोहम्मद पंहिंजो मीलाद मल्हायो आहे। चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजो मीलाद पाण पियो मल्हाए। ऐं हिन अंधनि खे ख़बर ई कान्हे का, पढ़िया बि आहिनि
पर अंधी ज़ुबान सां अंधी अख सां पढ़िया आहिनि। बेटा साहब तॾहिं चवंदो आहे अंधन अंधूकार सजन लधो सोझरो प्यादा वञी पार प्या संभरिया की न सवार पो मोहब्बत साण मेहार लधाऊं लतीफ़ चवे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे मथां मुझा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं का हर शइ कुर्बान करे छॾिजे त बि थोरी आहे। अबाए अजायूं बतियूं अजायूं झंडियूं अजायो ख़र्च ओ चंड्रा अजायो नाहे चओ सजायो। ज़ोर सां चओ। ज़ोरी नथो चवरायां ॿुधायां अम्मा आशा सिद्दीक़ा जा लफ़्ज़ ॿुधायां। रसूलुल्लाह जो पाक हरम मोमिनन जी मावा बुखारी शरीफ में लिखियो पियो अम्मा आशा फरमाइंदा कुल्लु गुलुविन फी हक़्क़िही तक़सीरुन जेतरी भी वधाए वधाए नबी पाक जे बारे में गाल कबी उहा घट अञा मुस्तफा जो शान मथे आ। कुल्लु गुलुविन हर उहा शइ जेका वधाए कजे हर उहा शइ जेका वधाए कजे ख़र्च वधाए कजे मानी वधाए ठाहिजे मिलाद वधाए कजे शान वधाए बयान कजे। बीबी साहिबा फरमाती केतिरो भी वधायो इहो घटा अञा मुझे मुस्तफा जो शान मथे आ। मोमिन जी माउ खे ख़बर कान्हे तोखे ख़बर पइजी वई आहे रसूलुल्लाह जे शान जे बारे में। ही जेकॾहिं सॼो जहान असां कुर्बान कयूं त बि थोरो आहे। अच त तोखे क़ुरान में ॿुधायां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदा कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। ऐ मुंहिंजा हबीब तूं पंहिंजे उम्मत खे चई ॿुधाए मौला छा चवान चवीन छा चवान बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। मां अल्लाह पाक जेको तव्हां ते फज़ल कयो आहे ऐं मां अल्लाह पाक जेका तव्हां खे रहमत ॾिनी आहे उन अल्लाह पाक जे फज़ल ऐं रहमत जे मिलण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। फलयफ़रहू अमर जो सीगो आहे। कुरान तो चवे मां अल्लाह तव्हां ते फज़ल कयो मां अल्लाह तव्हां ते रहमत कई। हाणे तव्हां खां पुछां तो सोणे साईं हाजी हुसैन शाह जे दरगाह में वेहण वारो अल्लाह जो महबूब आमना जो लाल असां जे लाइ अल्लाह जो फज़ल आहे या नाहे? मुस्तफ़ा ख़ुदा जी रहमत आहे या नाहे? मुस्तफ़ा अल्लाह जो फज़ल भी अल्लाह जी रहमत भी त असां अमर खे बजा था आणियूं फलयफ़रहू ख़ुशी मल्हायो। असां तॾहिं चवंदा हूं मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। चो चो मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। रब्बे सल्लिम गुनगुनाओ रब्बे सल्लिम गुनगुनाओ कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। थकरी पिया हो जेको थको आहे सो हथ मथे खणे ॾाढे नथा चवनि। चओ मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया। रब सल्लिम गुनगुनाओ कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला। आयत पूरी कया। अल्लाह ताला फरमाए तो फबिज़ालिका फलयफ़रहू इनी अल्लाह जे फज़ल ऐं नेमत मिलण ते रहमत मिलण ते ख़ुशि थियो ख़ुशि थियो ख़ुशी कयो ख़ुशी कयो। होव अल्लाह से फरमाए तो ख़ुशि थियणो होव इहो तव्हांजो ख़ुशि थियणो। खैरुम मिम्मा यजमऊन
असां ॾिसो था हेॾे निहारियो थोरो सम्झाईंदो वञा पाण निमाज़ूं पढ़ी पंहिंजो समर था ठाहियूं चओ सुभान अल्लाह रोज़ा रखी आख़िरत जो समर था ठाहियूं हज करे आख़िरत जो समर था ठाहियूं रसूलुल्लाह ते दुरूद सलाम पढ़ी आख़िरत जो ॻाल्हाईंदा हलो आख़िरत जो समर था ठाहियूं वरी हिते दुनिया में बंगला ठाहियूं था इहो बि समर आहे दुनिया में कमु ॾींदो ज़मीनूं था ठाहियूं कारखाना था ठाहियूं औलाद खे था पढ़ायूं मुंहिंजा दायो सभु कुझु माण्हू गॾु थो करे दुनिया बि गॾु थो करे दीन बि गॾु थो करे पर अल्लाह ताला जो क़ुरान तो चवे हुव खैरुम मिम्मा यजमऊन अवां दीन गॾु कयो तोड़े दुनिया गॾु कयो इन दीन ऐं दुनिया जे गॾु करण खां मुहम्मद अमीर जी ख़ुशी मल्हाइण भली थव हुव खैर इहो भलो थव इहा भलाई अथव छाखां भलो आहे मिम्मा यजमऊन जेको तव्हां गॾु कयो पोइ चाहे ख़ैर हुजे दुनिया जो चाहे आख़िरत जो हुजो छा बि खणी गॾु कयो इहे सभु गॾु करण वारियूं शयूं इते मुस्तफ़ा जी ख़ुशी क़बर में बि कमु ॾींदव अवां चवंदो कीअं क़बर में कमु ॾींदी उहा बचो बुखारी खां पुछो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो बुज़ुर्ग चओ सुभान अल्लाह ही जिथे किथे बुखारी में ॾेखारियो बुखारी में ॾेखारियो बुखारी में ॾेखारियो तूं बुखारी में ॾेखार त कांव हिलाल आहे चओ सुभान अल्लाह तूं बुखारी में ॾेखार त हिंदुनि जी होली ऐं ॾियारी जो ताम खाइण जाइज़ आहे ॿुधाए ॾेखार तो जो लिखियो आहे पंहिंजे किताब फतावा रशीदिया में त हिंदुनि जी होली ऐं ॾियारीअ जा पूरियूं पकोड़ा हड़प गड़प हड़ई हलाल मस्तु कलंदर लाल कांव खाइजे मुल्ला चे हा कांव खाइण सवाब आहे चई भला ॾे ख़बर हिंदू जेकॾहिं व्याज जा पैसा ख़र्च कनि ऐं व्याज जे पैसनि मां हिंदू सबील लॻाइनि ओॾी सबील मां पाणी पीजे चए थो को ॾोह कोन्हे वरी खणी पुछो था पीराना पीर जी यारी चई उहा हराम आहे रसूलुल्लाह जो उर्स चई इहो हराम आहे सोणे हुसैन करबला वारे जी जेकॾहिं को सबील लॻाए त उहा चई उहा बि हराम आहे अदा तव्हां ॾुख न कजो सभु को पंहिंजे बाबनि खे साराहींदो आहे हाओ या न असांखे दिलबर दस्तगीर प्यारो आहे उनजी यारी भी प्यारी आहे असांखे मुंहिंजा दोस्तो जी सोणो इमाम हुसैन भी प्यारो आहे उनजी सबील भी प्यारी आहे चओ सुभान अल्लाह असांखे मुंहिंजो हबीब प्यारो आहे उनजो उर्स भी प्यारो आहे हिननि खे मुंहिंजा दोस्त कांव प्यारो आहे हाँ इन खां सवाइ हिंदुनि जी होली ऐं ॾियारी छो त हिंदू प्यारा अथनि हिंदू ॾाढे जो हिंदू प्यारा अथनि मुंहिंजा दोस्त अजीज़ हिंदुनि वारियूं ॻाल्हियूं जाइज़ मुस्लमान वारियूं ॻाल्हियूं नाजाइज़ असां खां तूं बुखारी जो दलील वठी थो तूं बि बुखारी जो दलील तो वटि किथे दलील आहे बुखारी शरीफ़ में मां तोखे ॿुधायां थो त जॾहिं न रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत अम्बड़ आमना जे झोली में आया हा उन टाइम ते हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जो चाचो हो अबू लहब जंहिंजे कुरान तो चवे तब्बत यदा अबी लहबिम व तब्ब मा अगना अनहु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहबिम व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद या सॼी सूरत नालो वठी अल्लाह पाक उन जे मुज़म्मत में नाज़िल कई आहे छो त हुज़ूर जो मुखालिफ़ हो 40 सालनि जे ऐलान खां पोइ मुखालिफ़ थियो पर जंहिं राति पाण अंबड़ जे झोली में आया त उन टाइम ते अबू लहब जो भाउ मुंहिंजे महबूब जो अब्बो साईं हज़रत अब्दुल्लाह उहे दुनिया मां अॻे ई विसाल फरमाए विया पोइ बानी अबू लहब जी बानी ही सोएबिया हुनजो नालो उहा डोड़ंदी वई अबू लहब चई जी चई तुंहिंजे भाउ अब्दुल्लाह जेको जवानी में गुज़ारे वियो हो उन जे घर यानी उन जे घरवारी खे हज़रत अम्बड़ आमना खे अल्लाह से हिकिड़ो गुलाब जे गुल जहिड़ो पुटड़ो ॾिनो चाचो हो चाचो करे चाचा पजे करे ख़ुशि थियो त भाइटियो ॼाओ आहे ख़ुशीअ में जीअं पाण को ख़ुशी में का शइ ॿुधाईंदो आहे त हुनखे यार तूं ख़ुशी में तोखे मिठाई थो खारायां त हुन ख़ुशीअ में हिन आंगुर जो इशारो खणी सोएबिया खे चई हाणे ॿियो छा ॾियां तूं बानी आहे पर अॼु खां पोइ तूं आज़ादु वञी मुझे हबीब करीम जी खिदमत कर
मुझा दोस्तो अजीजो 40 साल खां पोइ सोने नबी ऐलान कयो ओ चाचो वेरी बणजी आयो आई नबी पाक अलैहिस्सलाम ने हथ खणी मुझा दोस्त महबूब पाक अलैहिस्सलाम के घट वध गालाण लगो अल्लाह डमर जी पियो रब आयत सूरत नाज़िल कई तब्बत यदा बी लहबिम व तब नेठो पांजे मौत मरी वयो मरण खां पोइ जमल कब्र में वयो उन जो भाव आ सहाबिया हजरत अब्बास उन जो नालो आ ख्वाब में पांजे भाव के ॾिठई ओ अबू लहब चई छो ॾे ख़बर कब्र में तो जो कहिड़ो हाल आ चंदा छा ॿुधायां रुई बाहिया 24 कलाक बाहिया रात बाहिया ॾींहुं बाहिया बाहि में पियो सड़ा जो नबी पाक जे दीन जी दुश्मनी कयम बाही बाहिया छा ॿुधायां पर अदा अब्बास हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां जॾहिं सूमर जी राति ईंदी आ ऐं सूमर जो ॾिहाड़ो ईंदो आ त हिन मुंहिंजे आंगुर मां थधो ऐं मिठो पाणी ईंदो आ जेको चूसींदो आहियां त सॼे हफ़्ते जो अज़ाब टरी वेंदो आ सारो हफ्तो अजाब न थींदो आ सारे हफ्ते में मुता दूर दर्द गम लही वेंदा आहिनि दर्द सॼे हफ्ते जा उन हिकिड़े ॾिहाड़े वरी सूमर ख़त्म थींदो आहे त वरी मोचड़ा शुरू थी वेंदा आहिनि पुछईंसि छाजे करे कि इन्ही जे करे जो रसूलुल्लाह के भाइटियो समझी बानीअ खे ख़ुशीअ में आज़ादु कयो हुन त पोइ बि एतिरो बदिलो मिलियो आहे जे ख़ुदा जो रसूल समझी ख़ुशी कया हा त क़यामत ताईं बाहि वेझो ई कान अचे हा अवा रसूलुल्लाह के छा था समझो अल्लाह जो हबीब छा था समझो जोर सां छा था समझो पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे तू भाई जोगी थिया त कर कलमे जी कार सुभान अल्लाह उन मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम के तवाई असा अल्लाह जो हबीब मञूं था ऐं महबूब के खुदा जो हबीब समझी खुशी मल्हायूं था छा था मल्हायूं पीर सई रोज़े वारन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मकतूबा शरीफ में लिखियल आ पीर सई खां पुछो आ हिकड़े माण्हू साईं उर्स शरीफ कजे पीर सई फरमाइन था मां पंहिंजी फतवा छो ॿुधायां अचो त तव्हां खे रसूलुल्लाह जी फतवा ॿुधायां पाण फरमाइन था पंहिंजे मकतूबा शरीफ में हिकड़े अल्लाह जे वली रसूलुल्लाह जो ख्वाब में दीदार कयो नबी पाक के ॾिठाई ॾाढो ख़ुशि थियो उनके दिल में ख्याल थियो त वाह जो मौक़ो मिलियो आहे रसूलुल्लाह खां मसइलो पुछी वठां हुज़ूर के अर्ज़ कई या रसूलल्लाह असां अव्हां जो उर्स कंदा हूं मीलाद मल्हाईंदा आहियूं पोइ ॾियो ख़बर असां के मुल्ला झलींदा आहिनि त न कयो हाणे तव्हां मालिकनि जो दीदार थियो आहे अव्हां ॿुधायो त महबूबन करीमन जो उर्स कजे या न पीर सई रोज़े वारा फरमाइन था पिया त नबी पाक उन आशिक के जवाब ॾिनो मन फरह बिना फरहना बिही अबा जेको असांजी ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मुहम्मद उन्हीअ खां ख़ुशि थींदो आहियां केॾी वॾी ॻाल्हि आहे मन फरह बिना फरहना बिही जेको असांजी ख़ुशी कंदो आहे असां उन खां ख़ुशि थींदा आहियूं अॼु साईं सोने अब्दुल कादिर शाह मुझे महबूब जो मीलाद मल्हायो आहे अब ख़ुशी में मल्हायो आहे या नाराज़ थी ज़ोर सां चओ ख़ुशि थी मल्हायो आहे न त मुंहिंजो ईमान आहे इन अल्लाह वारनि जे ख्वाब खे सचो थो सम्झां जे साईं ख़ुशि थी करे हबीब जो मीलाद मल्हायो आहे त जो मदीने वारो साईं बि ख़ुशि आहे असां तॾहिं त चवंदा हूं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए राज़ी खुदा कंदासी महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासी ज़ोर सां चओ मीलाद खे हाणे थकजी विया हो बासियो नथा विया चो चो मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए राज़ी खुदा कंदासी महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासी इंशाअल्लाह ताला जय महबूब जी खुशी कई
अबू लहब काफर के थोड़ी खुशी मां फायदो आ तू त मुवहिद मुसलमान तुझो हथ त वलियन जे दामन में आ निधण को कोना धणन वारो आ चओ सुभान अल्लाह जेको बेपीरो आ सो हथ मथे खणे फकीर खैरा खैरा इश्क में जायज आहे अब आप बेपीरा त ना हो ना तो खुदा पनाह दीदो अल्हम्दुलिल्लाह जाडे वञ मुंहिंजा दोस्त सिंध वञ बलोचिस्तान वञ जंहिं बि ज़िले में सूबे में किथे न किथे उत्तर ओलह ओभर ॾखण किथे न किथे अल्लाह जो बानो देरो दुखाई वेठो ऐं अल्लाह जा बाना खुदा जे ख़ल्क़ खे दावत हुजनि पिया पाण त खाइनि था पर राजनि खे बि खाराइनि था इन्हीअ जे करे जो उनखे मदीने वारे साईं जो खज़ानो मिलियो आहे ऐं जंहिंखे हबीबन करीमन जो खज़ानो मिलंदो आहे उनजो खज़ानो खुटंदो नाहे चओ खुटंदो नाहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अवां ई असां सभई भाग वारा आहियूं इन्हीअ जे करे भाग वारा आहियूं जो तव्हां असां सभु अल्लाह वारनि जा मञण वारा आहियूं पर भुलिजी न पइजो हिकिड़ा अथव अलाह वारा चओ चओ अलाह ॾाढे ज़ोर सां हिकिड़ा अथव अलाह वारा ॿिया अथव अलाह मारिया अवां चवंदे अलाह मारिया वरी उहे कहिड़ा जेके अलाह वारनि जे रंग में माण्हुनि खे गुमराह था रंग कंहिंजो आहे चओ अलाह वारनि जो पर वॾा ठिड़क ठग माण्हुनि खे ठगीअ सां मुजादो सां गुमराह कनि गुमराही जा रस्ता ॾेखारनि ग़लति राह ते हलाइनि ग़लति तरीक़ा ॿुधाइनि ऐं ग़लति तरीक़ो कहिड़ो जेको अहले सुन्नत वल जमात जे तरीक़े खां ग़लति आहे उहो ठग आहे उहो अलाह मारियो आहे अलाह वारो नाहे जो अलाह सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु अदा ही हिकड़ी चिठड़ी आई आ हाय हाय पढ़ंदे शर्म थो अचे ॿुधंदव अस्सलाम वालेकुम साईं मुफ्ती साहब अर्ज़ा त हेठि कुछ शेर लिखजनि था उन्हनि जे बारे में तव्हां शरीयत जो बयान हक़ीक़त करे ॿुधायो त इहे शेर शरीयत मुताबिक़ सही आहिनि या ग़लति आहिनि अब आप समझो था ना मां भी तव्हांखे त कुछ शेर ॿुधाया आहिनि न बाबा हे बि ॿुधो चए थो त हिननि शेरनि जी तशरीह ॿुधो पहिरों शेर पहिरियां त तव्हां सभई चओ तोबह ॾाढे चओ तोबह मां बि चवां थो मुंहिंजा मौला तोबह छो त गुनाह जे अखर खां अॻे तोबह कजे न कुले कुफुर न बाशद हिन में शेर में लिखियलु आहे छोरनि ॿारनि मां मुरसल कयाई उन ते लौला की ताज रखियाई छोरनि ॿारनि मां रसूलुल्लाह खे छोरो ॿार चई पंहिंजो ईमान विञाए चई मुझा दोस्तों अजीजों मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के छोरो बार चवण मुझा दोस्तों मुझे हबीब करीम जी तौहीना मुझो महबूब करीम के अल्लाह पाक अबो इन्हीअ जे करे वरती वापस वरतो ऐं 6 सालन जे उम्र में अंबड़ इन्ही जे करे वापस वरती अल्लाह से चयो त मुझे महबूब करीम ते कहीं जो एहसान न हुजे न को अब्बे जो हुजे न को अम्मा जो हुजे मुस्तफ़ा सजे जान खां
अल्लाह पाक मुझे हबीब जे वालिद के इन्हीं जे लाइ घुरायो, अमड़ साइण के भी इन्हीं जे लाइ घुरायो त जीअं अल्लाह पाक जी ज़ात इहो न पियो पसंद करे त को मुझे हबीब ते अबे जो भी थोरो हुजे या अमड़ जो भी थोरो हुजे। छो त अल्लाह से कुरान में फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला, मां तव्हां ॾे वॾे शान वारो रसूल मोमिनो मोकिले सॼे जहान ते थोरो करे छॾियो आहे। नऊज़ बिल्लाह, चबो तौबा कयो, तौबा कयो, नऊज़ बिल्लाह। मुंहिंजा दोस्तों, कुफ्र जो कलमो आहे। चओ चओ छा आहे? कुफ्र जो कलमो आहे। जंहिं शख़्स चयो आहे उन्ही शख़्स खे जेकॾहिं ज़ाल आहे त ज़ाल खे तलाक, छो त काफ़र थी वियो न। ऐं हुनखे जेकॾहिं इन कुफ्र जे कलमे चवण खां पोइ के छोरा ॼावा त उहे हरामी। अबा निकाह टुटण खां पोइ ॿार हिलाली या हरामी? ॻाल्हायो, तव्हां बि त मुफ़्ती थी वञो। निकाह जे टुटण में त हिलाली या हरामी, त हिन जरी इहे कलमा चया त निकाह विस टुटी। हाणे जेके बि छोरा छोरियूं ॼाया सभु हरामी। हरामनि में का चङाई थींदी कान थींदी। हे कुफ्र जो कलमो आहे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू असांखे अञा अॻिते त ॿुधो, तौबा कयो, तौबा कयो त ॿुधायो, तौबा कयो, ज़ोर सां तौबा कयो। अदा अखियूं पटे कर तूं निज़ारो, नऊज़ बिल्लाह। मुहम्मद ते बिक्यो कीअं मौत मारो, नऊज़ बिल्लाह। चओ नऊज़ बिल्लाह। नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, इब्न माजा शरीफ जी हदीस पाक आहे त अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार शरीफ में भी जेरो हूंदो आहे। रुगो जेरो कोन हूंदो आहे, बल्कि अल्लाह जो नबी रिज़्क़ ऐं रोज़ी भी खाईंदो आहे। तव्हांजो छा ख़्याल आहे? रसूलुल्लाह सां जो जेरो आहे या न आहे? पोइ जेको चवे त रसूलुल्लाह जो नालो खणी चवे त उन ते मौत मारो कयो, इहो मुंहिंजा दोस्त पाण मुअल्ला, ईमान खां मुअल्ला, हयाव खां मुअल्ला, गैरत खां मुअल्ला, सुन्नत जमायत जो माण्हू ई न आहे। इहो को बेईमान वहाबन खां भी बुछड़ो आहे जेको रसूलुल्लाह जे लाइ नालो वठी चवे त उन ते मौत मारो कयो आहे। मुंहिंजा दोस्त मुस्तफ़ा करीम ते मौत मारो किथे कंदो? मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात खां त इज़राइल अलैहिस्सलाम पुछा करण मोकिलण आयो, सोना हबीब जे इजाज़त हुजे अचा न त कोन ईंदुसि। चओ सुभान अल्लाह। अल्लाह पाक जो नबी, मुंहिंजा दोस्त चओ ज़िंदह नबी आहे। अल्लाह जो नबी जॾहिं यज़ीद पलीत काहे आयो हो मदीने शरीफ ते, उन टाइम ते यज़ीद पलीत 3 ॾींहं मस्जिद नबवी में ज़ुल्म करायो ऐं मदीने शरीफ में आम क़त्ल आम कराई। 10,000 मदीने जा माण्हू माराई। घणा बाबा? ज़ोर सां चओ। पेशमा मरी वियो, मुअज़्ज़िन मारिजी वियो, जेके मस्जिद शरीफ जा मुतवली हा गरीब उहे मारिजी विया। मस्जिद शरीफ में पलीत घोड़ा ॿधाया जंहिं 3 ॾींहं 3 रातियूं लिॾ पे लाथी, पेशाब पे कयो। ऐं इन यज़ीद खे इहे वहाबी चवंदा आहिनि त हक़ ते हो, ई मोमिन हो। हज़रत सईद बिन मुसय्यब सो सुभान अल्लाह, सहाबी नाहे, ताबई आहे, पोड़ो आहे, वॾी उमिरि जो आहे, अखियुनि खां वॾड़ो हो। ॿिया भॼी जान छॾाए विया। ही नाबीन कुंडड़ी में वेही रहियो त काॾे वञा, भॼी नथो सघां, अखियुनि खां नाबीन आहियां। हिकिड़ा मारिजी विया, हिकिड़ा भॼी विया। ही नाबीन कुंडड़ी में वेही रहियो। फौजी हिन जा मदीने में गश्त कंदा रहिया। हज़रत सईद थो चए मूंखे ॿी का बि गणती कान हुई। गणती इहा हुई त ॿिए पहरी कीअं पढ़ां, 3 पहरी कीअं पढ़ां, सांझी कीअं पढ़ां। अखियुनि खां नाबीन आहियां, केरु मूंखे ॿुधाए, बांग ॾियण वारो कोन्हे। कीअं ख़बर पए त वक़्तु थियो आहे? पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सभिनी सीरत जे किताबनि लिखियो आहे। अल्लामा समहूदी वफ़ाल वफ़ा बेख़बार दारुल मुस्तफ़ा में लिखियो आहे। ॿियनि किताबनि बि सीरत जे किताबनि लिखियो आहे त इन गणतीअ में वेठो आहे, भितड़ीअ खे हथड़ा हणंदे हणंदे रसूलुल्लाह जे सलाम वारी जाइ जेका मवाजहा शरीफ चइबी आहे, जमल उते आयो आहे त वेही रहियो गणतीअ में आहे त कीअं ख़बर पए त निमाज़ पढ़ां, बांग केरु ॾींदो। मुंहिंजा दा थोरी देरि गुज़री त रसूलुल्लाह जे रोज़े मां बांग जो आवाज़ आयो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह
अला हाज़ल क्यास पूरी आज़ान थी वई। हज़रत सईद खुश थियो तो सुभान अल्लाह टाइम थियो आ, पर महबूब जे रोज़े मां कीअं थी बांग अचे केर आ। बटड़े मिंट गुज़रिया, हज़रत सईद तो चवे खुदा जो कसम आ वक्फो थींदो आ सुन्नत पढ़ण जेतिरो, उन सुन्नत जे वक्फे खां पोइ वरी तकबीर लॻण शुरू थी वई। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। वरी जब तकबीर ख़त्म थी त इमाम जो आवाज़ आयो अल्लाहु अकबर। सईद बिन मुसय्यब खुश थियो आ त इमाम मुहम्मदुर रसूलुल्लाह आ। पोयां नमाज पढ़ण वारो अबू बकर उमर मुस्तफ़ा सां गॾु बीठा आहिनि। हज़रत सईद भी नमाज पढ़ण शुरू कई आ। 3 ॾींहं 3 रातियूं 5 ई वक़्त मुस्तफ़ा जे रोज़े पाक मां बांग ऐं तकबीर ऐं नमाज जो आवाज़ ईंदो रहियो। छा ख़्याल आहे नबी ज़िंदा आहे या न आहे? ज़ोर सां चओ आहे। पोइ मौत मारो कहते कयो, चो इन्ही पलीत ते, चो इन्ही पलीत जे पुट ते, जंहिं पलीत इहे लफ़्ज़ चया नबी पाक लाइ त नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह। मां इहे लफ़्ज़ दोहराए नथो सघां, हिकिड़ो दफ़ो तव्हां ॿुधाहनि। मुंहिंजा दोस्त इहे शेर काफ़र बि नथो चई सघे, काफ़राना शेर आहिनि, ईमान खां ख़ारिज आ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक शल असांखे न बेईमान खां पनाह ॾे, चओ आमीन। टियों शेर बि आहे, तौबा नऊज़ बिल्लाह, तौबा तौबा त कयो। कंहिंखे काफ़रन मां बनाए नबी नाज़ुक, कंहिंखे नबीअ मां बनाए मुनाफ़िक। अस्तग़फिरुल्लाह। अबा नबी मुनाफ़िक थींदो आहे? ज़ोर सां ॻाल्हायो। नबी मां मुनाफ़िक, नबी मुनाफ़िक थींदो आहे? ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, नबी त मुनाफ़िक कोन थींदो आहे, पर मोमिन बि मुनाफ़िक कोन थींदो आहे। अल्लाह पाक मोमिननि खे बि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इज़्ज़त बख़्शी आहे। मोमिन ईमान वारो उहो शान वारो हूंदो आहे। मशहूर हदीस पाक आहे मुंहिंजे हबीब पाक अलैहिस्सलाम जी, त मोमिन जंहिं पाड़े में रहंदो आहे उन हिकिड़े मोमिन जे बरकत सां अल्लाह पाक 40 घरनि खे रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहे। हिकिड़े मोमिन जे सदके, हिकिड़ो मोमिन कंहिंजे पाड़े में हुजे, महल्ले में हुजे, उन हिकिड़े मोमिन जे करे पूरे महल्ले में 40 घरनि खे ख़ुदा रिज़्क़ रोज़ी ॾींदो। हे पलीत तुझो कंहिंखे काफ़रन मां नबी नाज़ुक, कंहिंखे नबीअ मां बनाए मुनाफ़िक। ओ कहिड़ो नबी मुनाफ़िक थियो? माअज़ल्लाह माअज़ल्लाह। नबीअ मां मुनाफ़िक कीअं थींदो? जेको नबी आहे सो पाक आहे। चओ जेको नबी आहे सो, ऐं जेको नबीअ खे गार ॾिए, नबीअ खे मुनाफ़िक चवे, ऐं नबीअ खे चवे त अल्लाह ताला जल जलालु मन वालो क़ादिर बेपराह जो रब करीम जी ज़ात नबीअ खे बि मुनाफ़िक बणाए छॾे त करे सघे थो। मुंहिंजा दोस्त, अल्लाह सही शल असांखे पनाह ॾे। हिन चिठीअ में साईं मौलाना साहब लिखियो आहे त जेकॾहिं उहो को माण्हू ॾिसणु चाहे त हे असां वटि ख़ुतबो किताब मौजूदु आहे। ॾिसो 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 बाबा, हे किताब मौजूद आहे, पढ़िया लिखा हिनखे ॾिसी सघो था पिया। ऐं हिन जो लिखियो पिया ख़ुतबा ते महबूब इलाही, पुराणो ख़ुतबो महबूब इलाहीअ जो। महबूब इलाही त हिकिड़ो हो जेको दिल्ली में हो, चओ सुभान अल्लाह। ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया सभई चओ सुभान अल्लाह। हाणे जेको थो घरों कावड़जे सो महबूब इलाही। ऐं महबूब इलाही जा अहिड़ा शेर थी सघनि था। इहो महबूब इलाही त कोन्हे, इहो त महबूब शैतान जो थी सघे थो। इन पलीत खे महबूब इलाही चइबो ई कोन को जेको रसूलुल्लाह जे शान में अहिड़ा गुस्ताखी वारा लफ़्ज़ ॻाल्हाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॾाढो दिलि खे सदमो पहुतो आहे, ॾाढो दिलि खे ॾुख थियो आहे। इहे कलमात मुंहिंजे हबीब करीम जे शान में। पोइ अशरफ अली छो काफ़र आहे? अबा तव्हांजे अक़ीदे में अशरफ अली काफ़र आहे या न आहे? देवबंदी वहाबिन जो अशरफ अली चओ काफ़र आहे। ज़ोर सां चओ काफ़र आहे। छो काफ़र आहे? हुन रुगो हिकिड़ो अखर चयो, हिकिड़ो। कहिड़ो चई हुई? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म जैसा इल्म तो ऐसा ऐसा, माना नबी पाक जे इल्म जहिड़ो इल्म, अहिड़ो इल्म ऐसा तो जानवरों को भी है, बच्चों को भी है, पागलों को भी है। माअज़ल्लाह।
चई जहिड़ो इल्मु तव्हां रसूलुल्लाह जो मञो था इन में छा थी पियो अहिड़ो इल्मु नबी पाक जे इल्म जहिड़ो इल्मु त ढगनि ढोरनि खे बि आहे इन्ही अखर ते त तो चयो आहे नबी पाक जे इल्म जहिड़ो इल्मु जानवरनि खे बि आहे रुगो तो एतिरो चयो आहे पूरे अरब ऐं अजम मके ऐं मदीने शाम ऐं जिद्दे हिंदुस्तान बर्रे सगीर जे लखनि आलमनि फतवा ॾिनी त इन्ही हिकिड़े अखर चवण सां काफ़र आहे चओ सभई छा आहे खुली चओ छा आहे इन्ही हिकिड़े अखर चवण सां काफ़र थी वियो ऐं हिन जो सॼो ख़ुतबो गंद सां भरियो पियो आहे रुगो हिननि 4 शेर आंदा आहिनि पर हिकिड़े शेर में ईअं बि लिखियो अथसि नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मजनून हो मजनून माना पागल पागल माना चरियो अल्लाह ताला जो कुरान फरमाए तो वमा अंत बिनेमत रब्बिक बिमजनून ओ मुझा मुहम्मद करीम ए काफर तो के मजनून चवण जो तानो था हण पर मां अल्लाह कुरान में कसम खणी तो चवां तू मुहम्मद करीम मजनून नहीं ते साफ लिखियो पियो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह ताला शल असां खे पनाह ॾिजो आमीन छा ख़ुदा जो रसूल मजनून आया मजनूननि जो इलाज करण वारो आहे ज़ोर सां चओ वञा थो मां हाणे हितां तव्हां खां थी रवानो होयुसि उम्मत जे मथां मजनून मस्तानो नऊज़ बिल्लाह मजनून नबी पाक जे शान में चवण गुस्ताख आहे मां तो चवां कंहिं वलीअ खे मजनून चवण बि गुस्ताख आहे कंहिं आलिम खे चवण बि गुस्ताख आहे अल्लाह पाक जे हबीब पाक जे शान में दरी दहदानी हिन पलीत अहिड़ी कई आहे जो अबू जहल बि न करे यज़ीद बि अहिड़ी पलीती गंदी ज़ुबान न ॻाल्हाए यज़ीद खे हवस हुई त मां कुर्सी वठां इक़्तिदार वठां पर मुझा दोस्तों अज़ीज़ो हुन अहिड़ा लफ़्ज़ गंदा कोन ॻाल्हाया जहिड़ा हिन पलीत लफ़्ज़ गंदा ॻाल्हाए मुझे नबी पाक जी दिल रंजाई आहे असां अहले सुन्नत जी दिल रंजाई आहे तव्हां खां फतवा पुछां थो छा इहो सुन्नी थी सघे थो सुन्नी त परे आहे मुसलमान थी सघे थो मुसलमान त ठहे पर इंसान जो फर बि नथो थी सघे पियो इंसानियत खां कमु चढ़ियल आहे जो नबी का पाक अलैहिस्सलाम जे लाइ अहिड़ा गंदा गंदा ऐं अहिड़ा कई हिन ख़ुतबे जे अंदरि लफ़्ज़ मौजूदु आहिनि ऐं तमामु घणा लफ़्ज़ आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकार शल असांखे बचाए ऐं तव्हांखे नालो खणी छो न ॿुधाए छॾियां मूंखे चवनि था साईं खोले ॿुधाए खोले ॿुधायां न ईअं कोन ॿुधायूं सभु चओ त पोइ सभु चओ स्टेट वारा भी चवन था जेको चवे तो हथ मथे खणे सभई हथ ॾिसो कंहिंजा ख़याल कंहिंजा कोन ख़याल सभई चओ था न ॿुधायां हिकिड़ो नओं पीर पैदा थियो आहे सदाए थोरी दिलबर साईं मुहाणो बाबा मां केरु आहियां चओ शर ॾाढो चओ शर केरु आहियां साईं हजरत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस केरा डायरी चो केरा साईं मौलाना साईं नाले मिठा केरा बाणपोटरा चो केरा ॾाढे चो बाबा मूंखे कोई शर चवे त मां त ख़ुशि थींदुसि शर आहियां साईं हाजी मोहम्मद इदरीस खे को डायरी चवे त ख़ुशि थींदो डायरी आहे साईं मौलाना गुलाम मुस्तफ़ा के को चवे बुघियो आहे बाणपोटरा त ख़ुशि थींदो ज़ात हुनजी आहे हिन खे न को तव्हां जो त मीर बर चिड़ियो थो पए भाई मीर बार किथे आया अरे तू भला आई छा चे मां आया अंसारी बियो वरी हिकिड़ो भाव तसो नंढो वाला वॾो हो चो त न न असां अंसारी असां मोहाणे जा पुट आहियूं असां हाणे इन ॻाल्हि में थोरी तशरीह करणी आहे पर हिते कोन थो कयां पोइ ॿिए पासे कंदुसि छो त इहो पाक जगह आहे न न हे आवाज़ जाॾे काॾे इहा ॻाल्हि मां न कंदुसि न न न भला पोइ लाउड बंदि कयो त ॿुधायांव लाउड लाउड बंद चओ त ॿुधायां अलाए सी मथे न हलंदा हुजनि हावेलियूं आहिनि घर आहिनि 2 मिंट बाद एक खे बंदि कर अब हले थो वञा अब ॿुधायां आवाज़ अचे थो हथ मथे खणो वेहो हाणे हिकिड़ो भाउ थो चवे त असां मुहाणा
छा आहियूं बाबा? ॿियो थो चवे त न अंसारी, ॿियो छा थो चवे? ॻाल्हि सची आहे। ॻाल्हि छा आहे बाबा? कीअं सची आहे भला? कीअं सची आहे? ओ हीअं सची आहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो त ॿियो छा ॻाल्हियूं कंदो? अबा गंदे माण्हू खां गंदी ॻाल्हि निकिरंदी, सुठी ॻाल्हि निकिरंदी। माज़ अल्लाह चओ, माज़ अल्लाह। ऐं जिथे किथे दिलबर साईं, दिलबर साईं, दिलबर साईं, मुहांडो ॾिसोसि माशा अल्लाह शीदीअ खां थोरो सुहिणो आहे। भेणा दिलबर जो को मुंहुं बि त हूंदो आहे, दिलबर जी का सूरत बि त हूंदी आहे, का शकिल बि हूंदी आहे। मुहांडो त ॾिसो त दिलबरनि जहिड़ो मुहांडो, दिलबर त हेॾो वेठो आहे सुहिणो। अब हाणे खोले लॻे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। हक चार बस बस हाणे नारा न हणो। अॼु हिते गौस पाक जी दरबार आहे, जीलानी बादशाह जी दरबार आहे। ऐलान कयो, पुछो, मां तव्हां खां पुछां थो, अहिड़े खे जेको घुराए वाइज़ ॿुधे, तकरीरूं करे, हुनजे पुठियां निमाज़ पढ़े, चंड जी निमाज़ थींदी? इन जे वाइज़ मां फ़ाइदो थींदो? इन जे तकरीरुनि मां फ़ाइदो थींदो? ख़बरदार सुन्नियो, कॾहिं बि इन पलीत जे जलसनि में न वेंदा कयो, न को इन खे घुराईंदा कयो। जेकॾहिं को घुराए थो त उनखे इहो मुबारक हुजे, असांजो उन खे सलाम आहे। असां हुन सां को वास्तो कोन रखंदासीं, को ताल्लुक़ न रखंदासीं। जे सुन्नी आहियो, या रसूल अल्लाह वारा आहियो, आशिक़े रसूल आहियो, त इन रबड़ जे मज़हब खां बचो। रबड़ जो मज़हब छिक त वेंदो इंघंदो, छॾ त वरी सूटिजी वेंदो। असांखे ख़ुदा नी राबड़ी मज़हब खां बचाए, असांखे शर सहाबा ऐं अहल बैत वारो मज़हब ख़ुदा नसीब फरमाए। ये ठगन वारे तरीक़े खां ख़ुदा ताला असांखे पनाह ॾे, जेके माण्हुनि खे गुमराह कनि था, बेदीनी फैलाइनि था ऐं बदमज़हबी फैलाइनि था पिया, माण्हुनि खे ग़लति ग़लति ॻाल्हियूं ॿुधाइनि था पिया। उहे असांजे तरीक़े में इहे अथव, हक़ीक़त में वहाबी अथव, वहाबनि खां बि बुरा अथव। पर ॾिठूं त दुकानदारी हले कान थी, पीर सॾायो। दुकानदारी हले कान थी, पीर सॾायो। त माण्हू चवनि हे चारो त पीर आहे, छो त पीर जो तसवुर इहो हूंदो आहे त पीर वहाबी न हूंदो आहे। छो पीर वहाबी? पर मां तव्हांखे साबित करे ॾियां, अशरफ अली थानवी वॾो पीर हो, इस्माइल देहलवी वॾो पीर हो, गंगोही रशीद अहमद वॾो पीर हो। अञा परे छो था वञो? तव्हांजे मुल्क जो हमादुल्लाह कोन हो पीर? ॻाल्हायो ॻाल्हायो ॻाल्हायो, हमादुल्लाह मुरी पीर कोन हो? अॼु बि उन जा पाहिनि मौलवी जा पुट हुन जा जेके हमादुल्लाह हाले जी वारे जा, उहे बि पाण खे पीर सॾाईंदा आहिनि, पीरे तरीक़त ऐं रहबरे शरीकत। तव्हांजी माना त इहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहे ज़ाहिर में पीर इन्ही जे करे सॾाइनि था, हिन खे दुकानदारी हलाइणी आहे। अल्लाह सी शल तव्हां असांखे अहिड़ी दुकानदारी खां बचाए शल, ख़ुदा असांखे मदीने वारे जी दामन नसीब फरमाए। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर सां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब मां इहो विच ते मौज़ू मां कोन आंदो, हाणे मुंहिंजो फ़र्ज़ु हो कंहिं आलिम खां को पुछे त उनजो फ़र्ज़ु आहे त जवाबु ॾे। तव्हां ॾिठो त चिठी मूंखे लिखी वई, मां उनजो जवाबु ॾिनो आहे।
पर मूंखे इन ते को पछताव कोन्हे, मूंखे इन ते को बि अफ़सोस कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह जो मां हिन दरगाह ते अल्लाह पाक जे हबीब जे ग़ुलामनि जे साम्हूं हक़ जो कलमो बुलंद करे छॾियो। हिकिड़ा माण्हू चवंदा त मां जेकर न चवां हा पछताया हा, मूंखे पछताव कोन्हे, मूंखे ख़ुशी आहे, छो मां पछताया, हक़ जो कलमो मूं चई छॾियो आहे। इंशाअल्लाह ताला ॿिए हंधि बि जेकॾहिं को मूंखां पुछंदो त मां हक़ जो कलमो चई छॾींदुसि। हाणे नबी, सिद्दीक़, शहीद, वली, 4 जमातूं, अञा हिकिड़ी जमात जो ई ज़िक्र पूरो कोन थियो आहे। हाणे आख़िर में बसि हाणे ॻाल्हि तव्हांखे गौस पाक जी ॿुधायां, छो त गौस पाक जी दरबार आहे बचड़नि जी। बसि पोइ दुआ ख़ैर जी घुरां। मुंहिंजो इरादो हो थोरी तकीर करण जो, पर साईं हेॾो 2-3 शुकारा हया त ताक़त घणी अची वई आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, हज़रत गौसुल आज़म जीलानी सभिनी वलियन जो सरताज आहे। चओ सभिनी वलियन जो। वस्सालिहीन जेका आख़िरी जमात आहे वलियन जी, उन सभिनी वलियन जे जमात जो सरताज पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हा त क़यामत ताईं सभई अल्लाह पाक जे वलियन जो फैज़ हलंदो, पर हलंदे हलंदे कंहिंजो 1 सदी, कंहिंजो 2 सदी, कंहिंजो 3 सदी, कंहिंजो 4 सदी, ईअं हलंदे हलंदे 100 साल, 200 साल, 300 साल, आख़िरकार उहो फैज़ आहिस्ता आहिस्ता झको थींदो वेंदो। पर पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए था, मूंसां अल्लाह जो वाइदो आहे, ओ अब्दुल कादिर जीलानी, तुंहिंजे फैज़ जो मुर्ग़ क़यामत ताईं पियो ॿोलींदो। हज़रत गौसे आज़म जो उहो तसर्रुफ़ आहे। हमरान था वमा मिन शुहूरुल औ दुहूरुल तमुर्रु व तनक़दी इल्ला अताली। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे क़सीदा गौसिया में फरमायो आहे, चओ सुभान अल्लाह। छा फरमायो आहे? जेको भी ज़मानो हुजे, जेको भी ॾींहुं हुजे, जेको भी हफ़्तो हुजे, जेको भी सिज उभरे, जेको भी चंडो उभरे, चओ सुभान अल्लाह। पीरान पीर रज़ी अल्लाह ताला फरमाते हो, उहो महीनो, उहो चंडु, उहो सिज, उहो ॾिहाड़ो पोइ उभरंदो आहे, अॻु में मुंहिंजे दरबार ते सलाम कंदो आहे। अल्लाह जे वलीअ जी ॻाल्हि सची आहे, चओ कूड़ी नाहे। बुलंद आवाज़ सां चओ कूड़ी, खुली चओ कूड़ी नाहे। हेॾे निहारियो, हिकिड़ा असांजा मौलवी बि अथव, अल्लाह खां त भॼो, पर उहे मौलवी बि कम जा न अथव। कहिड़ा? पुछो, पुछंदा हलो, देर थी थिए। अबा असां फ़क़ीर माण्हू आहियूं, असां फ़क़ीर माण्हू, असांजो कंहिंजे झेड़े में वञी न, असां कंहिंजे झेड़े में न वेंदासीं। यार इहो अब्दुर्रहीम त शर्र आहे, ॾाढो मुड़ुसु आहे, इहो पियो थो ईअं चवे। असां फ़क़ीर माण्हू, असांजो छा कंहिंसां झेड़े में छो ॻाल्हायूं? वॾो मुनाफ़िक़ इहो बि अथव। चओ चओ वॾो हलाल ऐं हराम जी काती। छा जी काती चओ? हलाल ऐं हराम जी काती। बा मुसलमान अल्लाह अल्लाह, बा बिरहमण राम राम। मुसलमाननि सां अल्लाहू अल्लाहू अल्लाहू, वरी जे चन वाणिया त वाह गुरू वाह गुरू वाह गुरू। इन्ही मुले खां बि ख़ुदा बचाए, चओ आमीन। असांखे मुड़ुसु उहो खपे जेको हक़ चवे, हक़ ॿुधे, हक़ जी ॻाल्हि करे, ऐं सीध में मारू ई न वॼाए, सिधी ॻाल्हि करे, मैदान में खुली करे। छो त मौत कंहिंजे हथ में आहे, रिज़्क़ रोज़ी कंहिंजे हथ में आहे। माण्हू ड्रिजंदो ई 2 शयुनि खां आहे त भणा मारे न को वञे, मरी न वञा, या भणा ॾोकड़ न बंदि थी वञनि, पर ईमान मज़बूत रखो त रिज़्क़ रोज़ी बि ख़ुदा जे हथ में आहे, त हयाती बि ख़ुदा जे हथ में आहे। मुहम्मद करीम जे दुश्मननि खे माफ़ न कबो। या रसूल अल्लाह। अदा चलो ॻाल्हाइण जो,
अदा मुस्तफ़ा जे दुश्मन के न छॾिबो, चओ मुस्तफ़ा जे दुश्मन के न छॾिबो। नफ़रत त कबी, खुलम खुला ख्वार भी कबा, दुनिया के ॿुधाइबो थी त इहो थो वञेव। चओ सुभान अल्लाह। हक़ जो कलमो चइबो, ब्रिजबो छाजो, असांखे पक्का त मरणो बि हिकिड़े ॾिहाड़े आहे, रिज़्क़ रोज़ी बि ख़ुदा जे हथ में आहे। ऐं अहिड़ा अथव असांजा मौलवी, मौलाना साहब माशाअल्लाह, झुंडियूं लॻियूं पियूं आहिनि, सुभान अल्लाह, तस्बीह बि हथ में लॻी पई आहे, अच्छा कपिड़ा पाए ईंदा, पाण खे अहले सुन्नत जा आलिम सॾाईंदा, पक्का मुनाफ़िक़। इन मुनाफ़िक़नि खां बि शर ख़ुदा बचाए। दूर तनीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मली रॾे, पखातन पापिन खां परे परां अॾे, हाणे छांग तनीअ जी छॾे जेके धना रहंदा चरन। अचो त तोखे हिकिड़ी गौस पाक जी करामत ॿुधायां। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं जुमो पढ़ाइण ईंदा हा त फजर जे टाइम ते जेका जमात ईंदी हुई सा जुमे ताईं वेठी हूंदी, उथंदा ई कोन। छो? इन्हीअ जे करे उथंदासीं त जाइ वालार जी वेंदी, गौसल आज़म जीलानी जो दीदार कीअं कंदासीं, ख़ुतबो कीअं ॿुधंदासीं। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, उन फजर जी निमाज़ जे वुज़ू सां मस्जिद में वेठा हूंदा, तव्हां त जुमे जे निमाज़ ताईं मौजूद हूंदा। सोने गौस पाक जे सिक में वेठा हूंदा। बगदाद जे शहर जो हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली आहे, जेको तमाम नाले वारो अल्लाह जो वली आहे। उहो पंहिंजो वाक़ियो थो बयान करे त मां बि फजर जी निमाज़ पढ़ी पहिरीं सिफ़ में बिल्कुल खुतबे वारी जाए मिंबर जे आॾो अची वेही रस त पीरान पीर सोहणो ईंदो, मुंहिंजे साम्हूं हूंदो, मुते बि नज़र थींदी, ऐं मुंहिंजे आॾो बि हूंदा, मां वाइज़ बि ॿुधंदुसि। हेॾे तवजो कयो। गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो जुमे जी बांग आई, पाण हावेली शरीफ़ खां मस्जिद में आया। चओ सुभान अल्लाह। पाण वेही अची मिंबर शरीफ़ जे मथां तक़रीर शुरू फरमायूं। गौस पाक जी तक़रीर में वाइज़ जे दौरान लाउड कोन हो, इको कोन हो, लखे माण्हू वेहंदा हा। इहा बि गौस पाक जी करामत हूंदी हुई, जहिड़ो अॻियां तहिड़ो छेड़े वारा ॿुधंदा हा, आवाज़ में फ़र्क़ु ई न ईंदो। इहो कहिड़ो हक़ मदीने वारा साईं? कहिड़ो किथे आहे? तूं आहे? तूं आहे? इहो तूं चए न 2 मिंट तरस मदीने वारो साईं हक़ आहे, पर ॻाल्हाइण ॾे। हाणे सुभाणे वरी चवंदा त मां नारे खां पे झलियईं, नारे खां पोइ थो झलियां, पर कंहिंखे ॻाल्हाइणो थो ॾियो। अचां थो त इहो हाल आहे, नथो अचां त मूं वारा माइट सभु काढ़ींदा। साईं जे दरगाह ते मुफ़्ती अचे ई कोन थो। छो कोन ईंदुसि बाबा? ये तो दुआ जो दर आहे। हाँ बा, दुआ जे दर ते अचबो या न अचबो? मां त सैयदनि जो ग़ुलाम आहियां। नबी पाक जे बचड़ा जेके बि आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत रखनि था, उन्हनि जे पेरनि जे मिटीअ जे बराबर बि मां कोन आहियां। पर थोरो ॿुधो, गौस पाक जंहिं महिल तक़ीर शुरू कई, उहो ख़ुदा जो वली जेको सुबुह जी निमाज़ खां वेठो हो, तक़ीर में मज़ो अची वियो। तक़ीर शुरू थी वई, वो पाण फरमाए थो त वेठे वेठे मूंखे पेट में घुमरो पियो।